अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। दोस्तों, आउं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे जीउ जीआरियो जन, विछड़ियल साथियुनि लाइ श्रद्धांजलियूं। लेखक रशीद भट्टी। छापो ॿियो, छपाईंदड़ रशीद भट्टी एकेडमी। साल मार्च 2016 ईस्वी। किस्त 6। जीउ जीआरियो जन। अयाज़ जी ॿी गिरफ़्तारीअ जो ज़मानो हो। सिंध जे अदबी हलक़नि सिंधी अदब अदबी इज़हार जे ज़रियनि ख़िलाफ़ जबर ऐं ॾाढ जी पॉलिसीअ ऐं अयाज़ जी गिरफ़्तारीअ ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरे ऐं जुलूस कढण जो प्रोग्राम ठाहियो ऐं उन जो सॾु ॾिनो। सुबुह जो जुलूस निकिरणो हो। सिंध जे कुंड कुड़छ मां अदीब अची कठा थिया हुआ। शाम जो कुझु दोस्त डॉक्टर्स कॉलोनीअ जे हिकु नंढड़े बंगले में वेठा सुभाणे लाइ सोचे रहिया हुआसीं। हमीद ॾाढो उदास हो। कलम 144 हेठि न रुगो जुलूस ऐं जलसे ते बंदिश हुई, पर हमीद जी बहसियत मुंतज़म सरकारी हलकनि मन तंबीह बि मिली चुकी हुई त उहो जुलूस न कढियो वञे, वरना सरकार पुरतशद्दुद ज़रिया इस्तेमालु करे जुलूस खे रोकींदी ऐं ख़तमु कंदी। बुरतर में हुयासीं त जुलूस कढूं या न। आख़िर उन शशो पंज वारी सूरत हाल खे बेगम ज़ीनत चना ख़तमु कयो। सुभाणे जुलूस निकिरंदो। हिन उथंदे चयो, तव्हां वञी तयारियूं करियो। ऐं भाभी कमर मिसिस तनवीर अब्बासी खे साण वठी कार में चढ़ी वई। मां, हमीद, तनवीर, नासिर, सलीम ऐं ॿिया दोस्त ज़ीनत प्रेस आयासीं। वठ करे पेंटरनि वटां बैनर खयासीं। प्रेस में अची उहे लकड़नि में हणी तयारु कयासीं। प्ले कार्ड लिखियासीं, लकड़नि में जड़े तयारु कयासीं ऐं सुबुह जो अचण जो ख़्यालु ऐं फ़ैसिलो करे वञी जाइनि ते थांईका थियासीं। सुबुह सां दोस्त कठा थींदा विया। ज़ीनत प्रेस जे ॿाहिरां ॿिन्ही रस्तनि ते कुर्सियूं रखी विहण जो इंतज़ाम कयो वियो। हर कंहिं पंहिंजा बैनर ऐं प्ले कार्ड चूंडे खयां। दोस्त निकिरण लाइ उतावली ॾेखारे रहिया हुया, पर असांखे अञा कंहिंजो इंतज़ारु हो। नेठि इंतज़ारु ख़तमु थियो। बेगम चना ऐं कमर तनवीर पंहिंजनि कारुनि में अदीब ऐं अदब दोस्तनि खे खणी अची पहुतियूं। जुलूस खे रूप ॾिनो वियो। बेगम चना अॻियां अदीबाउनि खे बीहारियो। उन्हनि जे पोयां बुज़ुर्ग अदीब गदाई गिरामी ऐं डीपलाई ऐं पोयां बेगम ज़ीनत चना ऐं मैडम ज़रीना बलोच। हाणे हलो, बेगम चना विख विझंदे चयो, ॾिसूं त कीअं था अयूब जा कुता रोकीनि। ऐं पोइ जुलूस पुलिस जे वॾे अटाले जे पहिरे में तय थियल रस्तनि तां थींदो पके किले में शहीद होशूअ जी तुरबत ते गुलनि चाण सां ख़तमु थियो। उहे रूह परवर उत्साह ॾियारींदड़ ऐं हौसलो वधाईंदड़ निज़ारा उन क़ौमी जिदोजहद वारे दौर में ॼण रोज़मरह जा मज़हर या लका हूंदा हुया। पंहिंजे सियासी सकाफ़ती ऐं इक़्तिसादी हलकनि लाइ अदीबनि जे उथारियल आवाज़ ते जॾहिं शागिर्द जी चई अॻिते वधिया त हिकु तहरीक थी पई। उन तहरीक खे वजूद में आणण जो सहरो रूह रिहान ते आहे, जो हिकु रिसाले मां फिरी हिकु इदारो ऐं हिकु तहरीक थी पियो। उन इदारे जो मुंतज़िम आला हो हमीद सिंधी, जंहिं नासाज़गार हालतुनि माली मुश्किलातुनि ऐं कावड़ियल सरकार जे बावजूदु उन इदारे खे ख़तमु न थियणु ॾिनो ऐं पंहिंजे साथियुनि ऐं सहकारियुनि सां आख़िरकार उन इदारे खे हिकु तहरीक जो रूप ॾिनो। संदसि उन्हनि साथियुनि सहकारियुनि में घणनि जा नाला त मथे ॾेई आयो आहियां, पर संदसि सभ खां वधीक शरीक ऐं साथी सरपरस्त ऐं उत्साह ॾियारींदड़ हुई बेगम ज़ीनत अब्दुल्ला चना। रूरियाण तहरीक जो रूप वरितो त रूरियाण जो सालियानो जशन ॼण सिंधी सुजाग नसल जो क़ौमी ॾींहुं थी पियो। उन जो ईअं इंतज़ारु थियणु लॻो जीअं ईद जो थींदो आहे। जशन रूरियाण जो रिकॉर्ड उन जो सबूत आहे त इहो ॾींहुं सिंध में क़ौमी ॾींहं जी हैसियत माणे चुको हो। सुबुह जो शुरू थींदो, मेलो सजंदो वेंदो, सारी राति गुज़री वेंदी, वरंदे सुबुह जो हर को घर वेंदो, जीअं मेले तां मोट थींदी आहे। उन हलचल, उन तहरीक ऐं उन्हनि तरवान में सिंध जी अमड़ भेण ऐं न्याणी जी रहनुमाई करे अॻे थी वठी आण में जो किरदारु बेगम ज़ीनत अदा कयो, सो मिसाली ऐं मर्यादा वारो आहे। जशन जी शुरूआत खां ख़वातीन जे हिसे में जो वेहंदी त मेले फिटण ताईं वेठी हूंदी।
पोइ हिकु हिकु ख़ातून खे संदसि जाइ ते पुॼाए ख़ातिरी करे पोइ मोटंदी। सचुपचु त उन हंगामनि, घोटालनि ऐं ग़ैर यकीनी हालतुनि वारी वेचारगीअ में वेढ़ियल हलचल में सिंधी औरत में सुजाॻी आई। उनखे तहरीक में हिसे वठण लाइ आमादा करे हलचल में जोश ऐं विलविलो पैदा करण में बेगम ज़ीनत चन्ना ऐं ज़रीना बलोच जो किरदारु अमर ऐं अज़ीम आहे। संदन जोश, जुनून, वलविलो ऐं वालिहाना अंदाज़ ॾिसी असांजो बि हलचल ऐं पंहिंजे आदर्शनि में ईमान पको ऐं पुख़्तो थींदो हुयो। 60 वारे ॾहाके में उहे ॿई सिंध जूं सचियूं सोन वर्णियूं न्याणियूं लेजेंड थी उभरियूं ऐं तहरीक खे ज़बरदस्त उभार ऐं तहरुक ॾेई वियूं। कॾहिं कॾहिं साणनि आदर जे डॉक्टर कमर तनवीर में शरीक थींदी हुई, पर पोइ घरू ज़िम्मेदारियुनि में वधी वञण ऐं ॾूरीअ सबबु हूअ भरपूर शिरकत न करे सघी, तॾहिं बि वस पे मौक़ियो हथां न विञाईंदी हुई। ॾिसंदे ॾिसंदे हैदराबाद शहर ईअं उथी खड़ो थियो जीअं राति जी तारीकी ख़तमु थियण सां सुबुह जे सुजंदे सां गॾोगॾु शहर जे जायुनि जा मंग या बादबान कर खणी उथंदा वेंदा आहिनि। क़ौमी हलचल जो मर्कज़ हैदराबाद थी पियो, जितां इंस्पायरेशन वठी वञी ॿिया साथी पंहिंजे पंहिंजे शहरनि में मेला मचाईंदा हुआ। हींअर रुॻो जशन ऐं रूह रिहाणी सिंध में सिंधियुनि लाइ क़ौमी ॾींहुं न रहियो हो, पर ॿिया बि ॾुण ॿधिजी विया हुआ। जे जशन ऐं रूह रिहाण जा मुक़ररु न हुया, को बि कॾहिं बि किथे बि उहो ॾींहुं मल्हाईंदो हो त सिंध अची पलटबी हुई। हिकु होशूअ जी वरसी, ॿियो सिंधी शाम। उहे ॾुण बि ॼण सिंध में सिंधियत जा ॾींहं हूंदा हुआ। जोश ऐं होश, ख़ुर्द ऐं जिन्सूं, जाखोड़ ऐं थकावट जे अजीब मेलाप जो मज़र हूंदा हुआ। उहे ॾींहं कमु करे करे थकिजी टुटी पइबो, 24 कलाक वेही सुकी वञिबो, पर मेलो मतो छॾींदे कंहिंजो रूह न थींदो। ख़बर न आहे किथां एॾी उहा सघ, कुवत ऐं शक्ति ईंदी हुई जो कलाकनि जा कलाक कुर्सीअ ते वेही बि थकावट जो अहसासु लहज़े लाइ अची वरी अलूप थी वेंदो। जवाननि सां गॾु गिरामी, ॾीपलाई, गदाई ऐं बेगम चन्ना जहिड़ा पोढ़ा बि न थकबा हुआ। बेगम चन्ना त असुर वेल मोकिलाईंदे बि ईअं ताज़ी ऐं मुरकंदी वेंदी हुई ॼण अॻिए आई हुई। ज़ीनत चन्ना, बेगम ज़ीनत चन्ना, बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना हिकु शख़्सियत, कई किरदार ऐं रूप, समाजी जीवन जा ऐं धार धार नाला, धार धार हलकनि ऐं गिरोहनि में, पर सिंधी अदब में नालो थियुसि त बेगम ज़ीनत चन्ना जे हवाले सां, पर अदीबनि में ऐं अदबी वेझनि क़रीबनि में उहो पंहिंजो उहो नालो बि विञाए वेठी हुई। उहा रुॻो जीजी हुई, रुॻो नुसरत, निगहत, तलत ऐं शौकत जी जीजी न हुई, पर हू सिंधी अदीब, शाइर ऐं उन नाज़िक हलचल वारे मरहले में जो बि असांजे सथ जो साथी हो, उन जी जीजी हुई। हमीद जी जीजी हुई, अशफाक जी जीजी हुई, नासिर जी जीजी हुई, ऐं कंहिंजी न हुई। एतिरो त प्यारी, कुर्बायती ऐं शेवाधारी हुई जो उहो नालो जीजी करे ई ख़िताब कंदा हुआ। हैदराबाद जी समाजी दुनिया जी बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना ऐं सिंधी अदबी दुनिया जी बेगम ज़ीनत चन्ना या जीजी समाजी ऐं अदबी ज़िंदगीअ जो तमामु तवील ऐं मुसलसल सफ़र तय कयो ऐं पछाड़ीअ में सियासत में बि तबाह आज़माई करण जी कोशिशि कयई, जिते सिधी सादी, शरीफ़ुल नफ़्स, असूल परस्त ऐं बाज़मीर माण्हूअ लाइ हिन मुल्क ऐं माहौल में भविखूं खणण बि कठिन कश्त कशालो आहे। ऐं बेगम चन्ना खे उहो पतो सुत ई पइजी वियो ऐं वरी पंहिंजे असुली ऐं महबूब मैदान अदब में मोटी आई। सेवण जे रोशन ख़्याल पीउ जे घर में जनम वठण सबबि उहो तालीम जे ज़ेवर सां तॾहिं आरास्ता थी जॾहिं सिंध में पढ़ियल ॻढ़ियल सिंधी मुसलमान औरतूं आङुर ते ॻणे सघिबियूं हुयूं। उन अबाणे घरू माहौल ऐं तालीम दौरान ई खेसि अदब ऐं लिखण जो चाह पैदा थियो। अॻिते हली पाट जे मर्दम ख़ैर ज़मीन जे जियाले रोशन ऐं आज़ाद ख़्याल अब्दुल्ला चन्ना सां अज़दवा जी ज़िंदगीअ जो नातो जुड़ियुसि त ॼण सोन ते सुहागो लॻो।
अब्दुल्ला चन्ना जो कामोरो घटि माण्हू वधीक आहे, जो सरकारी घटि अवामी वधीक आहे, जो दफ़्तरी घटि पर अदबी ऐं समाजी वधीक आहे, त हिन रुगो हिन खे अदब में खुलीअ तरह हिसे वठण ते उभारियो, पर समाजी मैदान में विख विझण ऐं अॻिते वधण ते बि आमादा कयो। उन करे जिते हूअ केतिरनि ई अदबी ऐं सकाफ़ती तंज़ीमुनि, सिंधी अदबी संगत, पाकिस्तान राइटर्स गिल्ड, भिट शाह यादगार कमेटी वग़ैरह वग़ैरह जी अहम ऐं सरगर्म रुकन ऐं उहिदेदार हुई, उते हैदराबाद जे केतिरनि ई समाजी ख़ासि करे औरतुनि सां वाबस्ता इदारनि जी बि सरगर्म रुकन ऐं उहिदेदार रही। जहिड़ोकि हैदराबाद लेडीज़ क्लब ऐं अपवा वग़ैरह उन्हनि इदारनि खां सवाइ बि बेगम चन्ना समाजी कारज में हड़ा ऐं वड़ा सदाई ऐं सारी उमिरि वहंदी ऐं गहंदी रही। सिंध में केतिरा ई ज़नाना स्कूल जिते जिते अब्दुल्ला साहब जी मुक़रर रही संदसि कोशिश जो नतीजो आहिनि। इदारनि खे माली मदद खां सवाइ निजी तरह बि घणो कुझु ख़र्च कंदी हुई ऐं उन जी ख़बर या सुध कंहिंखे न पवणु ॾींदी हुई। केतिरियूं ई ग़रीब यतीम छोकिरियुनि जूं शादियूं पंहिंजे बिले ऐं ख़र्च ते करायाई। केतिरनि ई मिसकीन ऐं नादार छोकिरियुनि जूं फ़ियूं पाण भरींदी हुई। संदसि समाजी ऐं तालीमी मैदान में ख़िदमतुनि जो तफ़सील ॾियणु मुंहिंजे मज़मून जे मौज़ूअ खां ॿाहिरि आहे। बहरहाल थोरे में ज़िक्र करणु ज़रूरी हो, सो बि थियो। संदसि सियासत बि ज़ेरे बहस न आणी अथमि त कीअं हूअ शुरूअ में ख़ाकसार तहरीक खां मुतासिर थी, पोइ मुस्लिम लीग में कमु कयाई ऐं आख़िर में पीपल्स पार्टीअ में शामिलु थी। पर उहो मैदान जीअं मां अॻु ई चई आयो आहियां, हिकिड़नि नेक ऐं सादनि लाइ गैर मुनासिब ऐं नामौज़ून हूंदो आहे। तीअं हिन सिंध जी सची न्याणीअ ऐं अज़ीम न्याणीअ लाइ थियो। ख़ैर, पंहिंजो मतिलबु जे अदबी सकाफ़ती हासिलात ऐं कलमी जिदोजहद में किरदार सां आहे, जो सिंध जी ज़ीनत ऐं सची न्याणी ऐं सिंधी अदीबनि जे अमर अमड़िया जीजी बणाई थो। ज़ीनत खां शबनम ऐं शबनम खां ज़ीनत ताईं संदसि सिंधी अदब जे राह ते बि तवील सफ़र। सिंध में औरत जी समाजी आज़ादी ऐं क़ौमी बीमारीअ जा बि डिघा सफ़र आहिनि। हिननि तवील सफ़रनि ऐं उन्हनि अणांगियुनि राहुनि ऐं ॾोजरनि ॾाकड़नि में ज़ीनत कॾहिं बि पछाड़ी दम ताईं थकावट जो अहसासु न ॾिनो, छो जो हूअ सदाईं आस ऐं उमेद जे छांवरे में सफ़र कंदी रही। हिन पाण ते मायूसी ऐं निराशाईअ जे बेज़ार कंदड़ ऐं थकाईंदड़ उस न पवणु ॾिनी। अदबी माहौल वारे घर में जनम वरिताईं। पीउ ऐं माउ सिंधी अदब जे मुताले जा शाइक़ हुआ। वालदा खे मिर्ज़ा कलीच बेग जे नाविल ज़ीनत एतिरो मुतासिर कयो जो पंहिंजी न्याणीअ जो नालो ई ज़ीनत रखियाईं। उन उमेद ऐं आस सां त संदसि ज़ीनत बि ज़ीनत जे किरदार जियां हिकु मिसाली औरत थींदी ऐं ज़ीनत पंहिंजा माउ जी आस उमेद ऐं तवक़ुआत ते पूरी साबित थी ऐं वालदा माजिदा जे एतमाद खे छियो न रसायाईं। विरहाङे खां अॻु जे स्कूलनि में, कॉलेजनि में तालीमी ऐं अदबी माहौल, घर जे अदबी वायुमंडल ऐं अदब जे मुताले ज़ीनत लाइ बि मुहरक जो कमु कयो। ऐं हिन हिकु ॾींहुं कलम खणी लिखणु शुरू कयो। लिखी वरिताईं। अख़बार में शाया थियो त संदसि दिलि वधी ऐं हिमत अफ़ज़ाई थी। उन वक़्तु सिंधी मुस्लमान औरत जो पंहिंजे असली नाले सां लिखणु हिकु मुश्किल अमर हुयो। उन करे ज़ीनत मुताले बाद पंहिंजे लिखण जो जीवन सफ़र शबनम जे कलमी नाले सां शुरू कयो। उन लिखण वारी शुरूआती दौर में ई ज़िंदगीअ जे रफ़ीक सां ग़ाइबाणी ॼाण सुञाण थियसि। चिठी चपाटी खां वधी मामिलो मुहबत ऐं हमेशह लाइ अज़वा जी ज़िंदगीअ में मुनसलिक थियण जूं मंज़िलूं तय करे वियो। ऐं हूअ उन बाद ई शबनम मां ज़ीनत चन्ना या बेगम ज़ीनत चन्ना जे नाले सां सिंधी अदब में वारिद थी, जंहिंजी पुॼाणी जीजीअ ते थी। बेगम ज़ीनत चन्ना खां जीजीअ ताईं जो दौर माहवार मारूई खां शुरू थो थिए। रूह रिहाण जे सालियाननि जशननि सां महदूद हल्के जी जीजी हिकु वसीअ हल्के जी जीजी थिए थी पवे। सिंधी शामुनि ऐं होशूअ जे वरसुनि सां उहा सिंध जे अदबी कुटुंब जे भातियुनि जी जीजी थी वई। पोइ हूअ हर अदीब, शाइर ऐं अदबी या क़ौमी कारकुन जी जीजी हुई। हिन जो सभिनी जे मथां प्यार ऐं शफ़क़त जी निगाह ऐं हथु हूंदो हो। सभ खे हूअ बचन जा पंहिंजाइप प्यार ऐं पाबोह ॾींदी हुई। को बि अदीब ऐं शाइर संदसि घर में ईअं वेंदो हो
ऐं अहिड़ो प्यारु ऐं कुर्ब पाईंदो हो ॼण पंहिंजी जीजीअ जे घर में वेंदो हुजे। सुकून, प्यारु ऐं कुर्ब मिले बि छो न। जंहिं घर जी पीढ़ी प्यारु ऐं ख़ुलूस, ज़ीनत ऐं अब्दुल्ला जो ते रखियलु हुजे, उते सुकून, कुर्ब, ॾढ ऐं आथत न मिलंदो त ॿियो छा मिलंदो। उहो हुयो थोरे में जीजीअ जो ज़ीनत खां जीजीअ ताईं जे सफ़र जो ख़ाको। मुंहिंजी साणसि पहिरीं मुलाक़ात अदबी हैसियत में ई थी हुई। 1956 ईस्वीअ में मक़बूल भट्टीअ सां मिलणु मारीअ जे आफ़ीस वियो हुअमि। ज़ीनत, जंहिंखे सिंधी औरत जे सुजाॻी ऐं जागरता जी उणितुण लॻल हूंदी हुई, उन मक़सद सां माहवार मारूई रिसालो कढियो, जो मवाद छपाए गेटअप जे लिहाज़ खां संदसि अदबी शौक़, ज़ौक़ ऐं जज़्बे जो मज़हर हो। तंहिं ज़माने में हूअ होस्टेड हाल जे साम्हूं हिकु वाणकी छॾे वियल जाइ में मसवाड़ीअ तौरु रहंदी हुई। उन जे हेठां ई हिकु दुकान में मारूअ जी आफ़ीस हुई। कचहरीअ बाद मक़बूल पुछियो, जीजीअ सां मिलंदे? कहिड़ी जीजी? मूं न सम्झंदे चयो, जीजी? हिन चयो, बेगम चन्ना। मक़बूल वराणियो हो। उन ॾींहं खां पोइ पहिरीं मुलाक़ात बाद ई हिन जे मोह ऐं पाबोह एतिरो मुतासिर कयुमि जो आख़िर दम ताईं खेसि जीजी सॾींदो आयुमि। हूअ न रुगो असांखे सुकून, आथत, प्यार ऐं कुर्ब ॾींदी हुई, असां लाइ उसाट धरतीअ में छांवरो हुई, पर असांजा अंगल ऐं फरमाइशूं बि ईअं पूरियूं कंदी हुई ॼण पंहिंजे पेट ॼायनि जा अंगल पूरा कंदी हुजे। हिन हणा वणा ऐं वित ऐं वसहार वही गही मारीअ खे जारी रखण जी कोशिशि कई, पर माण्हुनि जी धिकार ऐं नाफ़्त सबबि जारी न रखी सघी, त रूह रिहाण ॾे ध्यानु ॾिनाई। आख़िर में सियासी ऐं समाजी सरगर्मा किनारा कशी अख़्तियार कयाई त 1973 ईस्वीअ में वरी मारूई जारी कयाई। हेल उन जी इदारत एज़ाज़ी तौरु हमीद सिंधी करणु लॻो। हीउ पहिरियों सिंधी रिसालो हो जो उर्दू अख़बार जहां ऐं अख़बार ख़वातीन जे पैटर्न ते कढियो हुयो, पर हीउ रिसालो बि 1 यूनिट टुटण बाद आयल अदबी जमूद ऐं ख़ामोशीअ जो शिकार थी वियो ऐं चंद परचन बाद न हली सघियो। बेगम ज़ीनत चन्ना न रुगो हिकु बाअमल, फ़ाल ऐं सरगर्म सियासी, समाजी, क़ौमी ऐं अदबी कारकुन हुई। केतिरनि ई अदबी ऐं समाजी इदारनि जे उहिदेदार ऐं सरपरस्त हुई, पर अदबी दुनिया में तख़लीक़ी फ़नकार जी हैसियत में बि संदसि हिकु मुक़ाम हो जंहिंखे फरामोश या दरगुज़र नथो करे सघिजे। हिन न रुगो अदबी दुनिया में मज़मून लिखी शिरकत कई, पर के यादगार ऐं शाहकार अफ़साना बि ॾिना। संदसि अफ़साना रांदीको, मुठी ऐं दूंहं सिंधी अदब जे नुमाया अफ़साननि में मक़ाम वालारीनि था। हिन जे अफ़साननि जो मौज़ू बि साॻियो ई आहे, जंहिं लाइ उहो सारी उमिरि जिदोजहद कंदी रही, जो संदसि आदर्श हो, जो संदसि मक़सद हयात हो, यानी सिंधी औरत जी सुजागी, संदसि मज़लूमियत ऐं बेवसी। नंढे हूंदे खां ई हिन जे दिलि ऐं दिमाग़ में उहो ख़्यालु घर करे वेठो हो। हिन शबनम जे नाले सां जे मज़मून लिखणु शुरू कया, तन जो मौज़ू बि सिंधी औरत जी मज़लूमियत ऐं बेवसी हुयो, ऐं उन्हनि मज़मूननि रस्ते हिन सिंधी औरत में सुजागी ऐं बेदारी आणण जी जाखोड़ पे कई। हिन चाहियो पए त सिंधी औरत न रुगो समाजी तरह पर क़ौमी ऐं सियासी तरह बि सुजाग थिए ऐं मर्द सां विख विख में विझी हले, पंहिंजे हक़नि सां गॾोगॾु कठनि क़ौमी हक़नि लाइ बि जिदोजहद में शिरकत करे। हिन औरत में ख़ुदि एतमादी ऐं पाण में भरोसे पैदा करण लाइ पे उदम कयो। उन सिलसिले में उहा रुगो नज़रियाती ऐं कलमी जिहाद जी हदुनि ताईं मुलविस न हुई, पर अॻिते वधी अमली तरह बि उन जो मुज़ाहिरो कयाई। हिन वक़्त जे सियासी, समाजी ऐं क़ौमी तहरीकुनि में भरपूर शिरकत कई। हिन जी औरत जी ख़ुदि एतमादी ऐं पाण ते भाण जी हद हुई, जो हिकु वॾी कामोरी ऐं मालदार जी घरवारी हुजण जे बावजूदि घर जे ख़र्च खां सवाइ बाक़ी पंहिंजे ख़र्च लाइ उहा पाण ते भाड़ींदी हुई। इन लाइ हिन हिकु ॿिनि धंधनि ऐं कारोबारनि में शिराकत सीड़प वारी कई ऐं उन्हनि धंधनि जी नज़रदारी बि कंदी हुई। उहो पंहिंजे हर निजी ऐं शख़्सी ज़रूरत पंहिंजे हणा पूरी कंदी हुई। अॼु उहा ज़ीनत चन्ना असां वटां कूच करे वई आहे, उहा ज़ीनत चन्ना हली वई आहे।
जयसिंध जे नाटक धर जयासिंध जी टाक धरततीअ में भटकंदड़ ऐं जाखोड़ कंदड़ अदीब ऐं फ़नकार लाइ थधो छांवरो हुई। जीजी हुई ऐं जेडी हुई, उहा ज़ीनत अब्दुल्ला चन्ना गुज़ारे वई आहे, जा सिंध में औरत जी सुजाॻीअ जी अलामत बणिजी चुकी हुई। उहा बेगम चन्ना फ़ौत थी वई आहे, जंहिं समाजी भलाईअ जे कमनि रस्ते केतिरियुनि ई यतीम नींगरुनि जूं ॿेड़ियूं ॿने लाथियूं। अॼु उहा बेगम ज़ीनत चन्ना असां वटि न रही आहे, जंहिं असां सां औरत थी बि मुड़ुसां मुड़ुसी क़ौमी हलचल में साथ ॾिनो, जंहिं असांखे खुली छुटी ॾेई छॾी त सिंधी अदब ज़ुबान ऐं अदीबनि जे हक़ में जेको बि गॾियल बयानु कढूं त उन ते खांसि पुछण धाराई संदसि नालो ॾेई छॾियूं। ज़ीनत अब्दुल्ला चन्ना, ज़ीनत चन्ना, बेगम ज़ीनत चन्ना जीजी हिकु औरत केई रूप, केई रुख ऐं केई किरदार। हर किरदार में, हर रूप में, हर रुख में झुरियल ऐं झोरी लॻल जीअ जो जियापो, प्यार, पाबो ऐं पंहिंजाइप जो चिटो ऐं साफ़ मज़हर। टीवी प्रोग्राम मग़ज़नि लाइ वरितल नोट्स जे आधार ते।